Chemistry class now, पाप छऊं solutions, सबक नाउ हिस्सो ॿियो समरी। आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना, आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जो मौजू आहे समरी पार्ट 2। तव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे अॻे लेक्चर में समरी पार्ट 1 समरी जो हिकिड़ो हिसो हल कयो होसीं। हाणे ही बक़ाया हिसो आहे जेके अॼोके लेक्चर में क्लियर कंदासीं। We can dilute the solution by formula m1v1 is equal to m2v2. हिन फार्मूले जे ज़रिए कंहिं बि सॉल्यूशन खे असां डाइल्यूट करे सघूं था, उनखे छिडो करे सघूं था। m मोलरिटी, v वॉल्यूम, हे 1 आहे, यानी असां कंहिं बि हिकु सॉल्यूशन जी ॻाल्हि कयूं था ऐं ॿियो जेको असां वटि सब्सटेंस आहे उहो m2 सां उनखे ज़ाहिर कयूं था, उनजी मोलरिटी, उनजो वॉल्यूम। तव्हांखे यादि हूंदो त असां पंहिंजे सॉल्यूशन वारे चैप्टर में डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन पढ़ियो होसीं। इहो हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस हूंदो आहे जंहिंमें स्टॉक सॉल्यूशन जेको असां बाज़ार मां वठी ईंदा आहियूं, जेको मोर कंसंट्रेटेड हूंदो आहे, उनखे छिडरे करण वारे तरीक़ेकार खे चइबो आहे डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन। ऐं डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन जी इक्वेशन फार्मूला जेको आहे उहो आहे m1v1 इज इक्वल टू m2v2। ऐं असां ईअं खोड़ सारा मिसाल बि हल कया हुआसीं। हाउ डू यू प्रिपेयर 100 ml ऑफ 0.40 molar magnesium sulfate from a stock solution of 2.0 molar magnesium sulfate। उन में असां फार्मूले खे इस्तेमालु कयो होसीं, डेटा कढी हुईसीं ऐं पोइ फार्मूले खे इस्तेमालु कंदे असां उन ॿिए जेको घुर्बल हुयो असांजो सॉल्यूशन, उनखे असां ईअं छिडरो कयो हुयोसीं। The proportion of solute in a solution is called concentration। कंहिं बि ॻार जे अंदरि सॉल्यूट जो केतिरो हिसो आहे उनखे चइबो आहे कंसंट्रेशन। हाणे जेकॾहिं सॉल्यूट वधीक अथसि त चवंदासीं त वधीक कंसंट्रेटेड आहे, जेकॾहिं सॉल्यूट जो प्रोपोर्शन घटि अथसि त चवंदासीं त कंसंट्रेशन घटि अथसि। इन में असां कंसंट्रेशन यूनिट्स पढ़ियो हुयोसीं। कंसंट्रेशन इज़ द अमाउंट ऑफ सॉल्यूट प्रेजेंट इन अ गिवन अमाउंट ऑफ सॉल्वेंट और सॉल्यूशन। कंसंट्रेशन घाटाई चऊंसि, उहा कंहिं बि ॻार या सॉल्वेंट जे अंदरि मौजूदु सॉल्यूट जे मिक़दार खे ज़ाहिर कंदी आहे। मोलरिटी जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं। मोलरिटी इज़ डिफाइंड एज द नंबर ऑफ मोल्स डिज़ॉल्व्ड इन डीएम क्यूब ऑफ द सॉल्यूशन। मोलरिटी खे असां छा था चऊं, केतिरा मोल्स सॉल्यूट जा सॉल्यूशन जे डीएम क्यूब में मौजूदु आहिनि, उनखे चइबो आहे मोलरिटी। Those solutions whose concentration is expressed in molarity are called molar solution। अहिड़ा ॻार जिन जी कंसंट्रेशन खे असां मोलरिटीअ में लिखूं था उन्हनि खे चइबो आहे मोलर सॉल्यूशन। असां मोलरिटीअ जे बारे में पढ़ियो हुयोसीं त केतिरा मोल्स सॉल्यूट जा सॉल्यूशन जे हिकु लीटर में या डीएम क्यूब में मौजूदु आहिनि। जेकॾहिं हिकिड़े लीटर में हिकिड़ो मोल मौजूदु आहे सॉल्यूट जो त चवंदासीं 1 मोलर सॉल्यूशन। पर जेकॾहिं सॉल्यूशन जे हिकिड़े लीटर में 2 मोल मौजूदु आहिनि त चवंदासीं 2 मोलर सॉल्यूशन। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त मोलरिटी खे वॾी एम सां लिखिबो आहे, उनजो यूनिट आहे मोल पर डीएम क्यूब। मोलरिटी जो फार्मूलो हुयो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन डीएम क्यूब। Percent solution is based on mass and volume of the components of solute and solvent। फीसद ॻार जेको असां तरीक़ेकार पढ़ियो हुयोसीं त ॻार जे अंदरि केतिरो मिक़दार, केतिरा हिसा सॉल्यूट जा मौजूदु आहिनि, उनजा असां 4 तरीक़ेकार पढ़िया हुयासीं परसेंटेज कढण जा। सो परसेंट सॉल्यूशन छा आहे, उहो माए ऐं मिक़दार जे बुनियाद ते सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जो फ़ी हिसो, फ़ीसद, हिकिड़े 100 में केतिरा हिसा कंहिंजा आहिनि, उनखे ॾेखारण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। मिसाल जे तौर ते असां हिकिड़ो मिसाल हल कयोसीं त 5% ऑफ मास बाय मास sugar solution means that 5 grams of sugar dissolved in 95 grams of water to make 100 grams of solution। 5% जेकॾहिं चऊं था मास बाय मास शुगर सॉल्यूशन आहे त हिन जो छा मतिलबु आहे, त हाणे हीअ असांखे सॉल्यूट बि ॾेखारींदो ऐं हीअ 5% असांखे सॉल्वेंट जो बि परसेंट ॾेखारींदो। 5% शुगर सॉल्यूशन जो मतिलबु आहे त 5 ग्राम आहिनि खंड जा ऐं 95 ग्राम अथसि हिन सॉल्वेंट जा, पाणीअ जा। टोटल ॿई मिलंदा त 100 ग्राम सॉल्यूशन थी वेंदो। परसेंट सॉल्यूशन जी इक्वेशन हुई
हिन जी mass by mass is equal to mass of solute divided by mass of solution. इन्हनि ॿिन्ही खे जोड़ कंदासीं त mass of solution थी वेंदो, ज़र्ब कंदासीं 100 सां त परसेंटेज में जवाबु निकिरी ईंदो। हिन जा असां 4 तरीक़ा पढ़िया हुआसीं ऐं उन्हनि जो चइनी तरीक़नि जो असां अलॻि अलॻि जेके आहिनि उहे फार्मूलास पिणु सम्झा हुआसीं। The quantity of solute and solvent may be increase or decrease according to the percentage of the solution. Percent solution has 4 types. Solute या solvent जो जेको मिक़दार आहे उहो ॻार जे अंदरि उन्हनि जे फ़ीसद जे हिसाब सां वधी या घटिजी बि सघे थो। परसेंट सॉल्यूशन जा 4 जेके हुया उहे असां तरीक़ा पढ़िया हुयासीं। हिकिड़ो हुयो मास बाय मास परसेंटेज, यानी सॉल्यूट जो केतिरो मास यानी सॉल्यूट जा केतिरा ग्राम सॉल्यूशन जे 100 ग्राम में ॻरियल आहिनि। ही मास बाय मास मथियों कंपोनेंट तव्हांखे यादि हूंदो त सॉल्यूट खे ज़ाहिर कंदो आहे, हेठियों कंपोनेंट सॉल्यूशन खे, ऐं सॉल्यूशन असां सदाईं खणूं पिया 100 हिसा, छो त परसेंटेज जी ॻाल्हि कई थी वञे। ॿियो तरीक़ेकार हुयो मास बाय वॉल्यूम परसेंटेज। हिन में सॉल्यूट मास में हूंदो यानी उन जा केतिरा ग्राम, ऐं सॉल्यूशन हूंदो वॉल्यूम में, त उन जो 100 cm³ केतिरा ग्राम हिकिड़े सॉल्यूट जा ॻार जे 100 cm³ में ॻरियल आहिनि, त इन खे चइबो मास बाय वॉल्यूम परसेंटेज। टियों तरीक़ेकार हुयो वॉल्यूम बाय मास परसेंटेज। हाणे वॉल्यूम बाय मास यानी सॉल्यूट जेको आहे उहो लिक्विड वारी हालत में आहे या गैस वारी हालत में आहे, जंहिंखे असां खयो आहे cm³ में, उनजो मिक़दारु खयो आहे, तोरियो न आहे छो त सॉलिड कोन्हे को। ऐं बाय मास यानी जेको सॉल्यूशन आहे उहो वरी असांखे मिलंदो या त पाणी जी सूरत में जेको ग्रामनि में तोरींदा आहियूं, या वरी उहो सॉलिड हालत में मिलंदो। त तंहिंजे करे 100 ग्राम सॉल्यूशन में केतिरा cm³ सॉल्यूट जा ॻरियल आहिनि, उनखे असां ज़र्ब कंदासीं 100 सां, त असांखे परसेंटेज मिली वेंदी वॉल्यूम बाय मास परसेंटेज। चोथों तरीक़ेकार हुयो परसेंट सॉल्यूशन जो वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंट। इन में सॉल्यूट बि असां खणंदा आहियूं cm³ में, ऐं सॉल्यूशन बि cm³ में ई हूंदो आहे। Solubility is defined as the amount of solute dissolved in 100 gram of solvent. ॻरण पज़ीरी जो मतिलबु आहे त ॻारींदड़ जे 100 ग्रामनि में केतिरो मिक़दारु सॉल्यूट जो मौजूदु आहे। यानी हीअं बि चई सघूं था असां त सॉल्वेंट जो 100 ग्राम कंहिं बि शइ जो केतिरो ग्राम ॻारे थो, उन ॻरंदड़ मिक़दार खे उन शइ जी सॉल्युबिलिटी चइबो। The main factors which affect the solubility are temperature, pressure and nature of solute and solvent. कंहिं बि शइ जी ॻरण पज़ीरी ते असरअंदाज़ थींदड़ अंसर आहिनि गर्मी पद, प्रेशर या वरी नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट। मुख़्तलिफ़ शयुनि खे हिकिड़े ई सॉल्वेंट जे अंदरि मुख़्तलिफ़ ॻरण जी सघ हूंदी आहे। मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड पाणीअ जे 100 ग्राम में 100 डिग्री सेंटीग्रेड ते 39.12 ग्राम सॉल्युबिलिटी हूंदी आहे। एतिरो लूणु 100 डिग्री सेंटीग्रेड ते 100 ग्राम वाटर में ॻरी सघे थो, 39.12। पर सिल्वर क्लोराइड एतिरे ई गर्मी पद ते 100 डिग्री सेंटीग्रेड ते यानी टहिकंदड़ पाणी में टहिकंदड़ पाणी जो मिक़दारु आहे 100 ग्राम, उन में जेको सिल्वर क्लोराइड थो ॻरे उहो आहे 0.002 ग्राम। हाणे ॾिसो त साॻियो ई ॻारींदड़ आहे पाणी, ऐं वरी टेम्परेचर बि साॻियो ई अथसि, पर हर हिकु शइ जी जेका कैपेसिटी आहे, कैपेबिलिटी आहे ॻरण जी, उहा अलॻि अलॻि आहे। उन में नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट बची थो वञे, त प्रेशर बची थो वञे। नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट ओबे द प्रिंसिपल ऑफ लाइक डिज़ॉल्व लाइक। सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी नेचर मां मुराद आहे लाइक डिज़ॉल्व लाइक, यानी जहिड़ी शइ पाण हूंदी उन शइ में ओड़ी शइ में ॻरंदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां सॉल्वेंट खणूं था पोलर, त उन में पोलर शयूं ॻरंदियूं। जेकॾहिं असां था खणूं सॉल्वेंट नॉन पोलर जीअं घासलेट आहे, त उन में वरी नॉन पोलर शयूं ॻरंदियूं। नॉन पोलर सॉल्वेंट त नॉन पोलर सॉल्वेंट। लाइक डिज़ॉल्व लाइक, जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में उहा ॻरंदी। A heterogeneous mixture containing undissolved particles large enough to be seen with naked eyes is called suspension.
गैर हम जिन्स मिलावट जंहिंजे अंदरि ज़रड़ा एतिरा वॾा हुजनि जो इंसानी अख सां ॾिसी सघजनि त उन मिलावट खे चइबो आहे सस्पेंशन। असां मिलावटुनि जा 3 क़िस्म पढ़िया हुयासीं। हिकिड़ो सॉल्यूशन जंहिंमें ज़रड़ा नज़र ई कोन ईंदा आहिनि ऐं क्लियर हूंदो आहे। ॿियो हुयो वरी सस्पेंशन जंहिंमें ज़रड़ा जेके हुया उहे असांखे खुलियल अख सां नज़र अचनि पिया। टियों हुयो कोलाइट जेको क्लियर त कोन हूंदो आहे पर उन जा ज़रड़ा बि असांखे खुलियल अख सां नज़र कोन ईंदा आहिनि। In colloidal solutions, solute particles are larger than those present in the true solution. Colloidal solutions जे अंदरि ज़रड़ा जेके हूंदा आहिनि उहे ट्रू सॉल्यूशन में जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उन्हनि खां वॾा हूंदा आहिनि बट नॉट लार्ज इनफ टू बी सीन बाय नेक्ड आइज। पर एतिरा वॾा कोन हूंदा आहिनि जो इंसानी अख सां ॾिसी सघजनि। दे आर आल्सो कॉल्ड फॉल्स सॉल्यूशंस। कोलाइडल सॉल्यूशंस खे फॉल्स सॉल्यूशंस पिणु सॾियो वेंदो आहे। ट्रू सॉल्यूशन असां जेके सॾींदा आहियूं उहे सॉल्यूशन खे सॾींदा आहियूं जेके लिक्विड सॉल्यूशंस हूंदा आहिनि उन्हनि खे। इहे 3 क़िस्म आहिनि साॻाई जिन जी असां ॻाल्हि कईसीं। क्लियर सॉल्यूशन आहे, सस्पेंशन आहे ऐं असांजो कोलाइडल सॉल्यूशन आहे। इन ई सां गॾु असांजो समरी पार्ट 2 बाब 6 जी हिते पुॼाणी ते पहुचे थी। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।